अस्सलाम वालेकुम। मैं सिटी मिठवर बाबा नेट मुबारक आहे जो ख़तमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा दियो। जनाब रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा दियो। मुबारक आहे जो ख़तमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा दियो। जनाब रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा दियो। ऐ शहंशाह रहमतुल मदीना अस्सलातो वसलाम, ज़ीनत अर्श मौला अस्सलातो वसलाम। नूर पेशानीअ मां चमकियो सॼो घर रोशन थियो। मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आयो अस्सलातो वसलाम। सभिनी फ़रिश्तनि ॿुधायो अस्सलातो वसलाम। अहिड़ी तरह जलवो ॾेखारियो अस्सलातो वसलाम। पैदा थियण साईं सजदो करे चयाईं रहमान खे, पैदा थियण साईं सजदो करे चयाईं रहमान खे, बख़्श उम्मत खे ख़ुदाया अस्सलातो वसलाम। जॾहिं थियो पैदा त मुश्क जी आई ख़ुशबू, जॾहिं थियो पैदा त मुश्क जी आई ख़ुशबू, नूर आलम में समायो अस्सलातो वसलाम। रोशनी उन जी खे ॾिसी बीबी आमना जे घर, रोशनीअ उन जी खे ॾिसी बीबी आमना जे घर, वाह वाह ते सभिनी चयो अस्सलातो वसलाम। सदके थींदा हुआ फ़रिश्ता बीबी आमना जे घर ते अॼु, सदके थींदा हुया फ़रिश्ता बीबी आमना जे घर ते अॼु। ककर वरी रहमत वसण आयो अस्सलातो वसलाम। वठी फ़रिश्तनि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी जहाननि जो सैर करायो। वठी फ़रिश्तनि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी जहाननि जो सैर करायो। ओभर ओलह उत्तर ॾखण अस्सलातो वसलाम। हीअ ख़ुशी आहे मोमिननि लाइ सभ खां वॾी, हीअ ख़ुशी आहे मोमिननि लाइ सभ खां वॾी। पंहिंजो पैगंबर जो आयो अस्सलातो वसलाम। मोमिनो तव्हीं बि पढ़ो थींदो रहमत जो नुज़ूल, मोमिनो तव्हीं बि पढ़ो थींदो रहमत जो नुज़ूल। हट वॻे बि ॿुधायो अची मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो नालो हक़ ताला खे पसंदि आयो अस्सलातो वसलाम। आऊं ओ मोहम्मद सिद्दीक़ मिठवर बाब आहियां, जो आऊं ओ मोहम्मद सिद्दीक़ मिठवर बाब आहियां, जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे समा कंदो रहंदुसि। ॿियो सभु को चवे चवंदो अस्सलातो वसलाम। मुबारक आहे जो ख़तमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा दियो। जनाब रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा दियो।